50 साल 70 साल इन सिंधी संगीत के थिया आहिनि। हर के फनकार पंहिंजी फन ॾेखारियो आहे। असां उन चरण जी ख़ार बि कोन आहियूं, उन्हनि जा दास आहियूं, पर वरी बि तव्हांजे सहयोग सां, तव्हांजे आशीष सां, तव्हांजे आशीर्वाद सां कलाकार खे पावर मिलंदी आहे। ऐं राग रागनी जेके थींदियूं आहिनि, माफ़ कजो, हर कंहिंजी जाइ कोन थींदी आहे। राग रागनी रागदारी जेका थींदी आहे, हर कंहिं जाइ कोन थींदी आहे। हिन स्टेज ते घणेई ईंदा आहिनि, असां बि ईंदा आहियूं, पर कलाकार खे परखिजो जरा छा थो करे। हिनखे राणो बि चइबो आहे, राग हुसैनी जंहिंखे राणो चइबो, शाह साहब जो कलाम आहे। राग हुसैनी शाह साहब जो कलाम है। राणे जे रिहान के अलाम के चोरू चंद थियो, दुखन ऐं दोलहन में हो मिली सुखी सारियो। हाणे राणे कान हो हाणे राणे कान हो रातियूं विहारे ॾींहं कया। हलो 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 रातियूं विहारे। क्या बात है। अच्छा ॿुधो था शाह साहब साहब तुंहिंजे जागे के चंदन चारिया आओ तुंहिंजे जागे के चंदन चारिया आओ
महिरबानी खत्री साहब मम्मी गानों गाई थी शाह अब्दुल लतीफ़ जो ब्राह्मण जी स्टोरी ते बेस्ड आहे